सुप्रीम कोर्ट जे हुकूम ते एरीगेशन अमलदारनि पारां अॼु कोटड़ीअ में बि जेको केबी फीडर आहे आरडी चोटीअ ते इंक्रोचमेंट जेका इन्हनि जे मथां बंदनि जे मथां हुई उन्हनि खे ढाइण लाइ हिते पहुती आहे। हींअर सखर हाई कोर्ट मां ऑर्डर निकितो आहे जंहिं वटि रजिस्ट्री कागज़ हुजनि उन्हनि खे न ढायो वञे। मुंहिंजा ही सर्वे नंबर आहिनि 7181 बाक़ायदा नंबर ॾेखारे थो मुख़्तियार कार साहब के SGO साहब के एक्सीएन साहब के सभु कुझु नंबर ॾेखारे त मूंखे भाउ ही मुंहिंजा सर्वे नंबर आहिनि ऐं देह में बि अचनि पिया बाक़ायदा देह जो नक्शो ॾेखारे त पोइ बि ही टोड़े विया आहिनि। चवंदा न बसि सुप्रीम कोर्ट जो ऑर्डर आहे। मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते मुख़्तलिफ़ हिसाब किताब सां ठाहे रहिया आहिनि ऐं हीअ त हिकिड़ी स्कीम आहे जेका इन्हनि पंहिंजो लाज कराए आहे जलाल भाई। ज़ाहिर आहे इहो रेवेन्यू डिपार्टमेंट माप करे इन्हनि खे जेको आहे सो ॾिनी हूंदी ऐं हीअ तमामु वॾी ज़्यादती आहे। मुंहिंजो पंहिंजो घर जेको आहे सो ठाहे रहिया आहिनि जंहिंमें सर्वे नंबर आहिनि सॼा फाइल आहिनि असां वटि। चयो त असां वटि रेवेन्यू जो रिकॉर्ड मौजूदु आहे घरनि जो, पोइ बि एरीगेशन ऐं मुख़्तियाकार ऐं ॿिया अमलदार असांजा घर ठाहे रहिया आहिनि। कैमरामैन रफ़ीक कोलाचीअ सां गॾु इस्माइल बारी जो सिंध TV न्यूज़ कोटड़ी।